ख़िदमत फाउंडेशन पारां हिते अव्हांजे ॻोठ में हिते मेडिकल कैंप लॻायो आहे। इन में अव्हांखे दवाऊं वग़ैरह ॾिनियूं आहिनि, डॉक्टर अव्हांजो चेकअप वग़ैरह कयो आहे? जी सही। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो सगराम आहे। जी त मां अल ख़िदमत वारनि जो काफ़ी थोराइतो आहियां ऐं अल ख़िदमत वारनि जी दवाऊं जेके मेडिसिन हुआ जेके बि हुआ जेके तमामु मेडिसिन वी आई पी जेके मेडिसिन हुआ उहे ॾिना आहिनि ऐं आऊं अल ख़िदमत वारनि जो थोराइतो आहियां ऐं अल ख़िदमत वारनि खे हिते वरी बि जेको अचण जी गुज़ारिश कंदुसि ऐं इन खां अलावा हीअ अल ख़िदमत वारनि जी महिरबानी आहे जेको असांखे वी आई पी सार संभाल वरिती ऐं वी आई पी जेको आहे मेडिसिन ॾिना आहिनि ऐं हर मेडिसिन ॾिनो आहे जंहिंमें मलेरिया डायबिटीज़ एंड टू हेपेटाइटिस बी सी जा बि जेके काफ़ी मरीज़ हुआ उन्हनि खे बि जेको मेडिसिन वग़ैरह ॾिना। चमड़ी जी बीमारी जा बि काफ़ी सारा जेके आहिनि क्रीम लोशन वग़ैरह ॾिना आहिनि ऐं जीअं त हिननि जेको आहे मच्छरनि जो दवा वग़ैरह इहो बि जेको अल ख़िदमत वारनि ॾिनो आहे। असां अल ख़िदमत वारनि जा काफ़ी थोराइता आहियूं ऐं असां अल ख़िदमत वारनि खे जेको आहे सलाम पेश कयूं था ऐं मुंहिंजे तरफ़ां सलाम ऐं आऊं हिंदू आहियां जंहिं हिंदूकारी खे नमस्ते ऐं सलाम अस्सलाम वालेकुम। जेको हीअ अल ख़िदमत फाउंडेशन पारां जेको आहे तव्हांजे ॻोठ में मेडिकल कैंप लॻायो आहे, इन में अव्हांखे दवाऊं वग़ैरह तव्हांखे मिलियूं? जी जी साईं, त असां तव्हांजी महिरबानी अल ख़िदमत वारनि असांजे ॻोठ में अची खोड़ सारी बीमारियूं हुयूं, हिन में जाम सारा किरल बि हुआ, हिन बीमारियूं जाम सारियूं हुयूं। अल ख़िदमत वारनि असां थोराइता रहियूं, असांजे आया ॻोठ में हिते असांखे दवा दारू ॾिना अथनि। इहे महिरबानी असांजे उन्हनि जी थी वई असांखे ऐं जाम सारी बीमारियूं घणो थोराइतो आहियां अल ख़िदमत वारनि जो ऐं साईं डॉक्टर रायदन कच्ची साहिब जो हिकु टंडे अलियार में आया आहिनि ऐं हिते असांजे ॻोठु हाजी रोस्तम ख़ान मरी में जिन कैंप कयो आहे ऐं हिते तमामु घणो जेके पेशेंट हुआ डायरिया जा हुआ, चमड़ी जा स्किन जा हुआ ऐं ॿियनि काफ़ी बीमारियुनि जा जेके हुआ हेपेटाइटिस बी सी वग़ैरह शुगर मलेरिया वग़ैरह जा उन्हनि काफ़ी सारी दवाऊं वग़ैरह ॾिनियूं आहिनि ऐं तमामु घणो शुक्रगुज़ार आहे अल ख़िदमत वारनि जो जेके ॻोठु हाजी रोस्तम ख़ान मरी में आया आहिनि। महिरबानी। डॉक्टर साहिबु अॼु ही तव्हां ॻोठु हाजी रोस्तम मरी में अॼु हिते मेडिकल कैंप लॻायो आहे, हिते जेको आहे केतिरो तादाद मरीज़नि जो ऐं जेको आहे कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं हुयूं उन हवाले सां थोरो असांखे ब्रीफिंग ॾिजो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिते असां जेकी ॻोठ में आया आहियूं रुस्तम मरी, हिते असां तक़रीबन 450 पेशेंट आउं ॾिसी चुको आहियां हिते ऐं उन्हनि में जो मोस्ट कॉमन स्किन डिज़ीज़ जेका वधीक हुई, जीअं माना ईयर इन्फेक्शन आहे, स्किन डिज़ीज़ आहे, माना हीअर स्केबीज़ आहे, ॿियो फोलिकुलाइटिस जेके आहिनि डिज़ीज़ बीमारियूं आहिनि, ॿियो मोस्ट कॉमन फंगल इन्फेक्शन मूं अहिड़ा मरीज़ ॾिठा जेको ऐं हिकु अहिड़ो ॿारु ॾिठो जेको जंहिंमें माना ऑन दी फेस होल फेस ते तमामु घणी माना स्किन जेका उहा डैमेज थी चुकी हुई, इन्फेक्ट थियल हुई ऐं उन जे करे मूं हुनखे अलॻि अलॻि ट्रीटमेंट बि ॾिनी हुई। पर छा आहे त मैंने जॾहिं बरसाति थी आहे उन बीमारियुनि में उन्हनि जे माना उन जे दौरान बीमारियूं तमामु घणियूं काफ़ी पकड़े चुकियूं आहिनि। मोस्ट कॉमन हिते अहिड़ा पेशेंट बि ॾिठा जेको सेरेब्रल मलेरिया ॾिठो, हुन जेके एनीमिक पेशेंट अहिड़ा ॾिठा जेके माना तमामु घणियूं जेके आहिनि लास थियल आहिनि उन में जेके बीमारियूं थियनि ऐं ॿियो त हिन में हिते जेके आहे अहिड़ा पेशेंट ॾिठा आहिनि जेको हाइपर टेंशन डायबिटीज़ मेलाइटिस इहा बि असां थोरो डायग्नोज़ कयो आहे। त जेके शयूं असां हिते ॾिठियूं आहिनि उहे मोस्ट कॉमन स्किन डिज़ीज़ ऐं सेरेब्रल मलेरिया ऐं इन्फेक्शन उहो ॾिठो आहे।